गाल बुध नानी सियाणी मुझे मथा एक भलाई कर। भलाई बुधाए छो कर छा कर मत तुझे एड़ा त तावीज़ करा दे चाची जी पाड़ पटजी वने। छोरी ये गालियों हिते न कर कदे वसाई जे कन ते गाल पई न त घर में मुके अचण ही कोन दी। छोरी केड़ा कन पई भरी माई सियाणी जा आई ही अच्छा मुजा कन भरी दी वसाई। अल्लाह माई तुझी केड़ी खबर तोखे जेको 2 रुपया दे तो तू न जी थियो वनी। नानी सियाणी कूड़ पी गलाए मुखा पूरा 10,000 रता तई। छा मां ये छापे बुधा सियाणी एड़ी दुआ तोखे बताल पन करे एड़ी का गाल कोने का। तू छद छोरी के तुम के इहो तो बुधा सद दई आई गोठ राज में। हाँ दई आयस पूरे गोठ में दिनो थई ना को घर रायो त न थई के भी कोन थम रहायो सबनी के गणे गणे वई सद दई आईया। भला बानो बेगम के उहा घर में का नहीं शहर वैया आई हां पूंज के सद दई आईया ए चे मस्त मां के फोन करे सद बुधाए छजे उते वही फोन कराई सा ना। अम्मा के मां पाण फोन करे बुधाए थी छड्या तो पो देर न कर हियर जो हियर फोन करे पंजी मां के बुधाए छर तो 2 दिन में तो मथा पहाड़ अची वेंदी। सिर्फ अजो को दी ई अजो की रात विच नेका जो डाला सचो जो रात 12 बजे नेका गोट कंदा दुरन जवाले सचे सही हा उन खा के न थींदो या तो जो नेका द कणी 9 बजे कराए छडियो पर माइन जो फंक्शन सजी रात हलंदो न वो तू का देंदे यो बुधा कोण बती सजी रात छा वो बासियो न खाइंदे खटंदे 12 जो टाइम सही आ सुभाणे सुबह जो सदा हलाए छजो नेका जो सद पांजे परिवार के जणो आहे जेको चाचा हुकुम करे कानी के कोन कंदा जेके 5 घर में रात रही न उन्हनि खे सॾु ॾिजो बस चाचा ये कावा जी वर्जी अब रात है राणा हाणे जेको थियो सो थियो उनके बदलाए तो न थो सके अदा जेको कुछ थिए थो न वो गलत होते अदीअ जी शादी उन जी रज़ा सां कोन थी थिए। हाणे इन ॻाल्हि ते बहस करण अचायो आहे। हाणे इहो सोचो था इहा शादी खैरन सां थी वञे ऐं अॼु राति असांखे होशियारी सां रहणो पवंदो किथे ईअं न थिए त परियाम को कंध करे विझे ऐं इहा शादी असांजी बदनामी जो कारण न बणिजी वञे। इन करे चवां थो मुंहिंजा भाउ त तव्हां ॿई होशियारी सां रहो। तू बेफिक्र रह अदा हिते या वरियाम गलती न कंदो जेकॾहिं गलती कई न त हितां हुनजो लाश वापस वेंदो लाश छोरो मुड़ंदो कोन गलती जरूर कंदो त पोइ अदा पक समझ त वरियाम पंहिंजी मौत खे पाण दावत ॾींदो। हिकु त वरियाम या गलती कंदो कोन जेकॾहिं कयई मारण जी ज़रूरत न आहे त पोइ तुंहिंजो मतिलबु छा आहे त उनखे छॾे ॾियूं उनखे वठी काज में विहारियूं ज़रदा पुला परियानियूं खारायूं उनखे। हां मुंहिंजो मक़सदु इहो न आहे त जेकॾहिं वरियाम हिते अचे थो कुझु ॾींहं जे लाइ उनखे गायब करे छॾींदासीं बस उनखे मारण जी या तशद्दुद करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। इहो त असां अॼु सोचियो आहे पर जेकॾहिं उन ॾींहं असां वरियाम खे पूरो करे छॾियो आहे त इहे ॾींहं ॾिसण न पवंदा। उन्हनि ॾींहंनि जी ढर हाणे असांजी ॻिची में पइजी वई आहे। हाणे वरियाम सां रिआयत न करणी जेकॾहिं अहिड़ी ग़लती कई न सिधियूं गोलियूं सीने वारियूं हणंदासीं। छोकिरा ॾाढो परेशान करे छॾियो पर दुआ कर ख़ुदि त खैरन सां गोराम जी शादी थी मूंखे त इहो ख़ौफ़ आहे त विझे न हिन शादीअ में खंजाण सावण तोखे रुगो ॿुधाए थो कंदो कुझु बि कोन तूं अजाए परेशान थियो इहा ॻाल्हि न कर अदा 2-3 चकर त सदोरीअ खे भॼाए वियो आहे तॾहिं इहो मूंखे ख़ौफ़ आहे न जिन चकर में छोकिरीअ खे भॼाए वियो त सुल्तान वारा पूरो करे छॾींदसि। पहिरियां त आलम खान जो इन जे सिर जे मथां हथ हूंदो तॾहिं बची वेंदो। मां चाहियां थो त वरियाम खे लाकब कराए छॾ असुल जान ई छुटी पवंदई। सलाह त भली ॾिनी थी ख़ुदि पर को ॾोह ई कोन कयो अथसि त पुलिस कीअं हिन खे गिरफ़्तार कंदी। ॾोही जा बेदोही छा पुलिस खे ख़बर पैसा
पैसा ॾींदेसि अंदरि करे छॾींदुसि। चाचा तव्हां इन ॻाल्हि खे छॾियो, मूंखे इहो ॿुधायो त तव्हां सॾु भरींदो या न। माई वसाईअ सॾु मोकिलियो आहे, जेकॾहिं तव्हां चओ त सुभाणे वञी भरे अचां। अमा नज़ीरा घोटे तन जो सॾु भरे अचिजांइ, बाक़ी सुल्तान वारनि जे घर न वञजांइ। तूं त चईं थो पर वरियाम खां पुछ मथां ॾुफेड़ विझाई। वरियाम खे मां पाणे मों ॾिनो, तूं वञी सॾु भरे अचिजांइ। सॼे ॻोठ वारनि सां त नाहे फिटाइणो न। मलार ख़ैर आहे छा थियो? अदा मूंखे ख़ैर कोन थो लॻे। पर अदा थियो छा आहे? वरियाम ऐं शेरल वारनि खे मूं ॻोठ जे ॿाहिरां वेंदे ॾिठो आहे। पंहिंजे दोस्तनि खे घुरायो, इहे निभागा असांजे घर जो रुख कंदा। अदा पोइ छा सलाह आहे? अॼु राति सिर्फ़ु घर में तूं चौकी न ॾींदे, अॼु राति असां तोसां गॾु चौकी ॾींदासीं। मां बि इहो चाहियां थो त ख़ुदा करे हिन तरफ़ अचनि, पोइ मां उन्हनि खे ॿुधायां त दाग जो डंगियल बंदूक जो धकियल त बची सघे थो, पर सुल्तान जो सटियल कॾहिं सिधो न थींदो। अदा ईअं बि थी सघे, कंहिं ॿिए कम सां विया। हिन वक़्तु निभागे खे कहिड़ो कमु मथे तो नूस नूस कंदो ऐं वते त असांजे घरनि जे ॿाहिरां चकर ॾींदा। अदा मां यदो मलार ॿाहिरां चकर हणी अचो, थी सघे असांखे मिली वञे। तव्हां जेकॾहिं ॿाहिरि वेंदव त उन्हनि खे शक पइजी वेंदो, तंहिं करे तोखे वञण जी ज़रूरत न आहे। ऐं ॿी ॻाल्हि, जेकॾहिं उन्हनि सां असां उते छेड़ो कयो त ॻाल्हियुनि में असां कूड़ा थी वेंदासीं। तंहिं करे चवां थो कुझु माठ कयो। गुलो टाइम घणो थियो? अदा 11 थी। ठीकु आहे, कलाक खां पोइ पूरे 12 बजे घर जे ॿाहिरां निकिरी वेंदासीं। अदा उतां त अञा नाहे आयो, देर कई थी ॾाढी। तव्हां वञो थोड़ी जांच लई अचो। वञा जांच करण? हा जे ही रहंदो पुरम सां कचहरीअ में ईंदो, कचहरी करे पाण ईंदो। हाणे वञा ॾिसण हुनखे। पहिरियां त कॾहिं एॾी देर नाहे कई। सुभाणे सां जनका अथसि, थी सघे थो मथां हुन फटाकनि में वेही रहियो हुजे शादीअ खुशीअ में। उतां ते जेकॾहिं वेठो आहे त भले वेठो हुजे, पर तव्हां फोन करे पहिरियों या जांच त कयो त उतां ते आहे या निकिरी वियो आहे। हलो हा दोसू अॾे ख़बर गोराम ते आहे, केॾी महिल निकिरी वियो आहे? कलाक थी वियो अथसि। ऐं कर ॿाहिरि निकिरी जांच त कर, किथे गचे में कंहिंसां बीह त न रहियो आहे। छा थियो चाचा? नंबर बंदि अथसि, दोस्त वारा निकिता आहिनि, उन्हनि पंहिंजा न ॿुधायो आहे। कलाक थी विया, पोइ अलाह ख़ैर करे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ैर आहे जो हिन माल जो अची निकिता आहियो? गोराम जी जांच ते निकिता आहियूं, उतां खां निकितो आहे, घर बि न पहुतो आहे, नंबर बि बंदि अथसि। अदा गोराम ते हिते कोन आहे। उतां त जंहिं महिल निकितो छा मोबाइल हुयसि? हा सुल्तान, मोबाइल हुयसि, ॿ टे दफ़ा दोस्तनि जूं कालियूं बि आयूं हुयसि। अदा कम थी वियो। कहिड़ो कम थी वियो सुल्तान? बोलो तूं वञ, टार्चूं ऐं हथियार खणी अच, खणो परे कोन विया था, जल्दी वञ। कहिड़ो कम थी वियो सुल्तान? वरियाम वारा गोराम अगवा करे विया। एॾी पक सां सुल्तान इहो कीअं थो चवे तूं? अदा 2 कलाक थी विया आहिनि, ॻोठ जे ॿाहिरां वरियाम ऐं शेरल खे वेंदे ॾिठो आहे। अंदाज़न इहो 2.5 कलाक थिया आहिनि, गोराम बि उतां खां निकितो आहे। पोइ मूंखे लॻे थो त हिती मां ई खपे विया अथसि। अदा निकिरो बि सही, पर हींअर को बि खुर ऐं पेर कोन लॻो। पेरो खणी न खणो, पर इहा त ख़बर पवंदी त विया कहिड़े तरफ़। अदा हलो भला हलूं था, सभु ख़बर पइजी वेंदी, पेरे जी बि ख़बर पइजी वेंदी, सॼी ख़बर पइजी वेंदी।
ठीक है तो पोइ अचो। बाबा नई ख़बर ॿुधाई वरी कंहिं ॿिए जी टंग बगीचा टंग कोन भॻी बाबा राति गोराम अगवा थी वियो आहे। गोराम गुम थी वियो किथे ने चोरे के वरिया मडारो तो कोन ॾिनो। ॿियो केरु थो थी सघे? गोराम ऐं सदोरी जी शादी जो थियण वारी हुई उहे यो वरियाम धमकियूं त ॾे पियो। पर या ख़बर पक्की आहे यार कोई माण्हू जो फोटो बाबा रात का वठी सुल्तान वारा पेरे सा निकल दर्द जो दरिया इतना हमरा के गाड़ी में तो सामून पक्के ते वनी चढ़िया कोई खबर नहीं था आखिर हमरा के खणी गाड़ी विया। अदा यो ॾिसो त गाड़ी के तरफ वई? ये शहर तरफ कोन पिया हूंदा छो जो उते सामू चौकी आ थी सके तो उतां ॿिए तरफ या हुजनि। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न सामू वाह क्रॉस करे कारी बोरी तां सामू रोड ते चढ़िया हूंदा। अदा पोइ छा सोचियो अथई? सोचण वरी छा थियो? हलो सभु हलूं था थाणे ते वरियाम जे मथां केस दाख़िल कराए टकरायूं था उबतो पाणे सची कंदो। अचो सही सही ॿुधाए वरियाम गौराम के किथे गुम कयो थी? गौराम के असां अगवा करण लाइ विया ज़रूर हुयासीं पर गौराम के असां अगवा नाहे कयो न इहो मूंखे फासाइण जे लाइ इन्हनि सुल्तान वारनि ड्रामो ठाहियो आहे। कूड़ हैं सरासर कूड़। जेकॾहिं मुंहिंजी ज़बान जे मथां तोखे एतबार न आहे न मासा छेरल खां पुछा करे ॾिस। चाचा वरियाम सही तो चवे असां गौराम के अगवा नाहे कयो इहो सुल्तान वारनि जो ड्रामो आहे वरियाम के फासाइण लाइ। रात गौराम जी शादी आ तो सुल्तान वारा यो ड्रामो छो कंदा? ॿीहर पंहिंजी भेण के वरवा मां उथारे ॻोठ वारा माण्हू खिलाईंदा। बाबा जेकॾहिं गौराम अगवा थियो आहे न पोइ राति ताईं कोन मोटंदो ऐं जेकॾहिं गौराम राति ई वापसि मोटी आयो न वो बाबा तू पक समझ त सुल्तान वारनि जो कुछ घड़ीअ जे लाइ यो ड्रामो ठहियल हुयो। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त सुल्तान वारा केस असां मथां दाख़िल कंदा। जे कूड़ो केस कंदा त उनखे मुंहुं ॾेई वठंदासीं पर जेकॾहिं इहो कमु तव्हां कयो आहे त पोइ सुल्तान वारा घणो गंद कंदा ऐं पोइ सुल्तान वारनि खे रोकण तव्हांजे वस जी ॻाल्हि न हूंदी। बाबा असां सुल्तान वारनि खे मुंहुं ॾेई वेंदासीं सिर्फ़ तूं असां ते यकीन कर। चाचा तोखे वरियाम मथां यकीन न आहे न मूं मथां त तोखे यकीन हुअणु घुरिजे छो त मां त तोसां कॾहिं कूड़ ॻाल्हायो न आहे। मां तव्हांजी ॻाल्हि ते एतबार कयां थो पर जेकॾहिं तव्हां ॾोही निकितो त सुल्तान वारनि खां अॻ में मां तव्हांखे बंदूक हणंदुसि। बाबल साईं इहो छोरो गोराम राति अगवा थी वियो आहे तव्हांखे ख़बर पई आहे अलाए न? पुटा ये पिटनी उन्हनि सां ॾींदो कर जेके तोखे न सुञाणंदा हुजनि। मुंहिंजो नालो नवाब अथई नवाब। मुंहिंजा कम ते नाचनि जे ॾिरनि में त विझंदो आहियां। नवाब तूं त पाण खे भुए जो किलो पियो सम्झी तोखे त केरु लोॾी थो सघे। ओ अॼु तुंहिंजा पेर ज़मीन तां उखड़ी छो विया? अकबर खान इहो न सोच त सुठो अथई असां छोकिरे खे अगवा कराए तो असांजे मथां फतेह हासिल कई आहे। ये तुंहिंजा शुरात आहे अहिड़ो नोट तुंहिंजे गिच में अकबर खान विझंदुमि छे तुंहिंजो सत पीढ़ियूं यादि कंदियूं। मुंहिंजो नालो नवाब खान अथई। ग़लति दर ते पहुतो ई नवाब खान तूं गौराम में हथ सां न आहिनि विधा। अरड़ाना पक्का अरड़ाना छोकिरो तव्हां ई अगवा करायो आहे हुनखे जा त आज़ादु कयो न त वरी पुलिस में केस दाख़िल थो करायां। केस तो दाख़िल कर
अड़े ने तरह में कहिड़ो ऑफिसर अहिड़ो जेको तव्हांजे कटाइल एन सीधे अची अकबर खान खे गिरफ़्तार कंदो? ॿुधाए, जेको जो मूं चयो न तुंहिंजी दाख़िल कराइल एन सीधे लाकअप कराए सघां जीअं मुंहिंजो सब्र थो मूंखे तोते दर्द थो चढ़े दर्द थो अचे मूंखे तोते। अकबर खान पछताईंदे, ॾाढो पछताईंदे। तूं मूंखे पछताइण जी धमकी थो ॾींदे? तुंहिंजी मुंहिंजे साम्हूं हैसियत ई कहिड़ी आहे? नथो चवां पियो त वञी पियो आकड़ कंदो चवां थो टाए पेरे ताऊं जवान फोटे वारनि खे त ठेका ॾेई खणी छॾी था वञ। वञा थो अकबर खान, इहो हिसाब किताब ज़रूर कंदुसि। पर सुतल शींहं खे जगाइण जी कोशिश न कर सुतल शींहं खे जगाइण जी कोशिश निकूरजी वेंदी। नवाब नालो अथई मुंहिंजो अकबर खान। मुंहिंजा कम हूंदा त नाकनि जे ॾिरनि में सम्झंदो आहियां। सुल्तान, मां हींअर ई मोबाइल कढी वञां पर खुदा करे हू हथ अचनि। सूबेदार साहब, रात छोकर जी शादी आहे। जेकॾहिं इन्ही खे आज़ाद न करायो न त रात शादी कोन थींदी। वरियाम वारनि खे गिरफ़्तार करण में असां तव्हांजी मदद कयूं था। मां ॻोठ जे ॿाहिरियां पंहिंजा माण्हू बि बीहारियां थो। तव्हां बि उन्हनि जे घर जे मथां छापो हणो। जेकॾहिं ॻोठ छॾे ॿार भॻा त असां ॿार उन्हनि खे पकड़े वठंदासीं। उन्हनि जी गिरफ़्तारी अॼु हर हाल में थियणु घुरिजे। त ठीकु आहे सुल्तान, तव्हां हाली पंहिंजी तयारी कयो, असां बि अचूं था। असां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिश कंदासीं पर गिरफ़्तार त थियनि न। ख़बर नथी पए अम्मा, आख़िर तुंहिंजे नसीबनि में छा लिखियल आहे? अम्मा, ॾुख थियो हो जॾहिं वरियाम जे नाले सां जुड़जी वनवाह में वेठी हुअसि ऐं उहो वनवाह टुटो त हद खां वधीक मूंखे सदमो रसियो। पर हाणे जेकॾहिं ही वनवाह टुटंदो न, मूंखे को बि ॾुख न थींदो। अॻ में ॻोठ वारा तुंहिंजे मथां वॾियूं खिलूं पिया कनि त छोकिरी वॾी निभागी आहे। जेकॾहिं ही वनवाह बि टुटे थो, छा ॻोठ वारा असांखे हिते इज़त सां रहण ॾींदा? ताना ऐं मेणा ॾींदा, सुख जो साह बि खणण न ॾींदा। अम्मा, मूंखे ॻोठ वारनि जी का बि परवाह न आहे त उहो छा था चवनि छा नथा चवनि। उन्हनि जे ताननि मेणनि ॾे तूं कन न ॾे। ऐं मां पंहिंजे ॾुखनि में इज़ाफ़ो छो कयां? मां त इहा ई दुआ कयां थी त राति ताईं गोराम वापसि अचे ऐं तुंहिंजी ख़ैर सां शादी थी वञे। गोराम अगवा थियो, इन में मुंहिंजी भलाई आहे। मां कुझु ॾींहं जे लाइ ताना मेणा ज़रूर मिलंदा, बाक़ी ज़िंदगी गोराम जे अज़ाब खां बची पवंदी। अम्मा, इहो न सोच त तुंहिंजो वनवाह टुटंदो ऐं तूं आज़ाद थी वेंदीअ। जॾहिं गोराम वापसि आयो न, तुंहिंजा भाइर तुंहिंजो निकाह उन सां ई कराईंदा। ऐं जेकॾहिं गोराम मोटी न अचे त पोइ अम्मा? छा तुंहिंजा भाग आहिनि अम्मा अहिड़ा जो इहा मलामत तुंहिंजे मथां टरी वेंदी? सही थी चई, भाग त वाक़ई न आहिनि, पर कहिड़ी ख़बर अलाह जे तरफ़ां मन का भलाई थी पवे। अलाह कंदो अम्मा, इहा तुंहिंजी दुआ क़बूल थींदी, इहा मलामत तुंहिंजे मथां टरी वेंदी। पुलिस ॻोठ तरफ़ ई आहे। जेकॾहिं हिननि निभागनि पुलिस खे हथ ॾिनो त ठीकु आहे, न त ॻोठ छॾे ई भॼी वेंदा। जीअं ई हू निभागा ॻोठ खां ॿाहिरि निकिरनि, उन्हनि खे टोड़ाए पकड़णो आहे। अॼु हिननि निभागनि खे हर हाल में पकड़णो आहे। तव्हां हिन तरफ़ वञो, असां हिन तरफ़ था वञूं। जीअं ई तव्हांखे नज़र अचे तव्हां मूंखे फोन ते इतला ज़रूर कजो। वञो हाणे। जी अदा, त पोइ बीठा छो आहियो? वञो तव्हां इन तरफ़ चार्ज कयो, असां इन तरफ़ ॾिसूं था। वञो। बाबल साईं, सुल्तान वारनि वरियाम जे मथां केस दाख़िल करायो आहे। पुलिस वरियाम वारनि जे कढ बाहि ॿारे ॾिनी आहे। बाबा साईं, इन वरियाम खे वॾी मगी हुई। भल ये पाण में विढ़नि विभागनि खे इज़त राज़ी कान थी अचे। घणी इटकी पिटकी कई आहे, पर झंडनि खे सब्र ई कोन। सॼो ॾींहुं छेड़ा, ॿियो को कम ई कोन कंदा। हाणे जॾहिं हिक ॿिए खे डाए विझंदा, पोइ ईंदा मूं वटि ठाह हलाए त साईं ठाह करायो। बाबल साईं, इन्हनि खे ठाहिण जी फिलहाल तव्हां तकड़ न कजो।
मर हिक ॿिए जो पाणी कशे ॾिसनि त केतिरे वज़न में। बाबा साईं सुल्तान वारा ॾाढा वरियाम उन्ही खे कुझु कोन कंदो। इहा ॻाल्हि न कर सिकंदर, वरियाम बि आनो बचो अथई। इहो जेको मासात न अथसि शेरल, इहो बि वॾो ठाहू को मुड़ुस अथई। पुटा पहिरें सुल्तान वारनि जे मथां आलम खान जो हथ हुयो, वरियाम वारनि सुल्तान वारनि जे मथां हद खां वधीक नाइंसाफ़ी कई बाबा। हेॾनि नाजाइज़नि खां पोइ बि वरियाम ज़िंदा हुयो, रुगो आलम खान वारनि जे करे। हाणे त सुल्तान वारा हुनखे निपूड़े विझंदा। बाबल साईं इहा ॻाल्हि त मञबी, सुल्तान वारा आहिनि वॾी रिप। के वरियाम वारा बि पंहिंजे जॻह ते हैसियत रखनि था, आलम खान जा सौट आहिनि। सुल्तान मिड़ई थोरो सवायो अथनि बाबल साईं, तॾहिं त सुल्तान उन्हनि वारे सौट आलम खान खे पूरो करे छॾियो वीचारे खे। खणी जो वरियाम खे मारींदा कोन, पर पोटा मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कर, हालत ॾाढी पुछड़ी कंदी। अहिड़ो शर कंदुनि जो वरियाम ॿीहर सुल्तान वारनि जी भेण जे बारे में सोचींदो। ये दुनिया दर्द जो छोरा तू जो त थियो आहे दिमाग़ ख़राब। हाणे छोरी वेठी आहे वनवा में ऐं घोट आहे कुंभ शुभ। हाणे तूं छा थो सम्झी त हे माण्हू होश में हूंदा? सामान तव्हांजे विच में अगरि केर बि अचे त उनखे बि घोटे लाइजो, टके जी बि रिआयत न कजोसि।